बिरादरी ख़ास तौर ते इहो महसूस करे थी पई तव्हां ॾिसो जो प्रिया कुमारी जो अगवा हुजे, चाहे राजेश ते गोली हलियल हुजे, चाहे प्रदीप जो मामलो हुजे, चाहे डॉक्टर पुष्पराज हुजे, हाणे असांजा माण्हू अमन घुरनि था। ऐं हिते कुझु ॾींहं पहिरीं ख़बर हली हुई त कुंडरी में मॉडल थाणो ठारायो आहे। हाणे हिन मॉडल थाणे जो बि कमु इहो ई आहे त हाणे मॉडर्न क़िस्म जूं वारदातूं थियनि थियूं। असांजी कंहिं पुलिस वारे खां दुश्मनी कोन्हे, असांखे ख़बर आहे सिर्फ़ु कमदारी कनि था। जॾहिं एसपी लेवल जा माण्हू, जॾहिं DIG लेवल जा माण्हू, जॾहिं IG जहिड़ा माण्हू, यानी चवण जो सियासी मदाख़लत जेसि ताईं इदारनि मां ख़तमु न थींदी, इहे सिंध जा इदारा तबाह थिया आहिनि। जीअं तव्हां ॾिसो मर्कज़ में जेको 6वीं तरमीम आई, उनखे अदलिया खे तबाह ऐं बर्बाद कयो वियो। ह्यूमन राइट्स जूं तव्हां ॾिसो कल टियों ॾींहुं जॾहिं 5 तारीख़ ते इमरान ख़ान जी आज़ादी लाइ असां सिर्फ़ु हिकिड़ी पुरअमन रैली कढणु चाही त पूरे ज़िले जी पुलिस अची थी वञे, पर जॾहिं को ॾोह थिए थो, माण्हुनि खे गोलियूं लॻनि थियूं त हिकिड़ी मोबाइल कान थी पहुचे। ऐं तई हिकिड़ी ही जेके नौजवान आहिनि हिकिड़ी ख़तरनाक ॻाल्हि ॿुधाइनि था पिया त हिन जेके वीडियोज़ जेके CCTV कैमराज़ में रिकॉर्ड थियूं आहिनि, जेके इहो कल वारे वाक़े जूं जेको राजेश खे गोली लॻी आहे, उन सबूत खे मिटायो वञे थो पियो। उहो हिननि फोरफीट करे वरितो आहे, हिननि जूं कैमराऊं खणी विया आहिनि, हिननि जूं DVDR खणी विया आहिनि, हिननि वटि मोबाइल खणी विया आहिनि, हिननि वटि उहा वीडियो बि कान्हे जेको सोशल मीडिया ते ॾियनि त जी जवाबदार जी का सुञाणप थी सघे। हाणे जवाबदार खे बचाइण लाइ उहे उन्हनि खे गुम कयो वियो आहे। हाणे इहो उमरकोट जी आवाम मज़ीद इन खे बर्दाश्त न कंदी। उमरकोट जी ज़िले जी आवाम हाणे तव्हां मां तंग थी चुकी आहे। महिरबानी करे पंहिंजो फ़र्ज़ु अदा करियो, महिरबानी करे इन ॾोहनि ते ज़ाब्तो आणियो, ॾोहारियुनि जी सरपरस्ती बंदि करियो ऐं उमरकोट में अमन अमान बहाल करियो, न त ॿी सूरत में इन जो एहतजाज जो दाइरो इंशाअल्लाह असीं वधाईंदासीं।